नाज़रीन, शिकारपुर में लॉकडाउन का पोइ शहर में रौनकूं बहाल थी वियूं आहिनि। इन हवाले से असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अतीक धुक्कड़। जी अतीक। हाँ जी बिल्कुल, शिकारपुर में भी लॉकडाउन के हवाले से लॉकडाउन की नरमी कई वही उनके चौथों ॾियारो है। उन हवाले से शहर जूं बाज़ारूं रोड रस्ता एक भेरो ॿीहर रौनक में बहाल थी वही बाज़ार रौनक में बहाल थी वही। उन शहर के मीना बाज़ार, रेशम बाज़ार, चूड़ीगढ़ बाज़ार है, ढक बाज़ार है उते माण्हुनि जी रश लगल है। उते SOP से अमल करायो पियो उहो चयो वियो SOP से वो अमल नथो कयो वञे। माण्हुनि पारां न मास्क पाता था वञनि, न ही ग्लोव्स पाता था वञनि। शहर में मुख़्तलिफ़ दुकाननि ते या कपड़े जा दुकान, सुनारनि जा दुकान जिन उते मर्द और औरतूं जेके आहिनि उहे समाजी मुफ़ासिलो उन्हनि में नाहे ऐं उते घर विकिणाई आहे। ऐं जेके उते मुख़्तलिफ़ चौक चौराहनि ते जेके तव्हां ॾिसंदासीं, अलावा चौक, हाथीदर, रुस्तम रोड, लखीदर, स्टोरगंज या ॿिया सर्कुलर रोड आहे, उते माण्हुनि जी पे पियल आहे, माण्हुनि जा हुजूम लॻल आहिनि। ऐं उते मुख़्तलिफ़ चौकनि ते पुलिस एहलकार मुक़ररु थियल आहिनि, पर उहे माण्हुनि खे माना आज़ादु नथा करनि ऐं नए माण्हुनि खे उनखे जेका आहे उहा समाजी मुफ़ासिले लाइ चयो थो वञे ऐं न उन्हनि खे मास्क जा ग्लोव्सनि जे लाइ चयो थो वञे। आम माण्हू जेके आहिनि शहरी उहे बि लॉकडाउन जी जेका आहे उहा भञकड़ी करण ते नज़र अची रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ चौकनि ते जेके माण्हुनि जा हुजूम लॻल आहिनि, उते समाजी मुफ़ासिलो असांखे नज़र नथो अचे। पुलिस एहलकार मुक़ररु थियल आहिनि। पुलिस एहलकार सिर्फ़ु शाम 5 बजे खां पोइ SOP ते अमल कराइनि था ऐं माण्हुनि खे हिदायतूं कनि था शाम जो 5 बजे खां पोइ त लॉकडाउन जे हवाले सां घर हली वञो। लॉकडाउन जो एॾो सारो ख़दशो ॿुधायो पियो वञे त इन जे हवाले सां शहर में जेके आहिनि मजमूई तौर ते 162 जेके केस आहिनि उहे मक़ामी सतह जा माण्हुनि खे कोरोना जा वायरस जो शिकार थिया हुआ ऐं जेके सत्याप थी विया आहिनि उन्हनि मां जेके चंद माण्हू आहिनि जेके सत्याप थिया आहिनि उन्हनि खे इनजी नेगेटिव रिपोर्ट अची वई आहे ऐं केतिरनि माण्हुनि खे पंहिंजनि घरनि में आइसोलेट रखियो वियो आहे। पब्लिक स्कूल में जेका शिकारपुर शहर में जेका आइसोलेशन वार्ड क़ाइमु कयो वियो हो उन में सिर्फ़ु 7 मरीज़नि खे रखियो वियो आहे। जी।